जी नाज़रीन, सिद्दीक़ अकबर फाउंडेशन पारां जामे मस्जिद फीज़ान उस्मान गनी में सहरी ऐं इफ़्तारी दस्तरख़्वान लगायो वियो, जंहिंमें सभई रोज़ेदारनि शिरकत कई ऐं सिंध जे नालेवारनि मज़ाहिया फ़नकार सोराब सूमरो, ज़ाकिर शेख उर्फ़ फ़ज़ीलत बेगम, वाहिद सुहरियाणी ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंमें सिद्दीक़ अकबर फाउंडेशन चेयरमैन हाफ़िज़ क़ाइमुद्दीन थईं भलीकार कई ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। उन मौक़े ते फ़नकारनि चयो त इंसानियत जी ख़िदमत सां अल्लाह पाक राज़ी थिए थो ऐं हिन महांगाई जे दौर में सॼो महीनो सभई ग़रीब रोज़ेदारनि लाइ सहरी ऐं इफ़्तारी जो बंदोबस्त करण लाइ सिद्दीक़ अकबर फाउंडेशन चेयरमैन हाफ़िज़ क़ाइमुद्दीन क़ादरी खे जज़्ब पेश कयूं था त हू पोश इलाइक़े बदिरां कच्ची आबादी में दस्तरख़्वान लॻाए हक़ीक़ी समाजी ख़िदमत करे थो। सरहदी वारनि खे अहिड़े इदारे जी मदद करणु घुरिजे। हाफ़िज़ क़ाइमुद्दीन क़ादरी चयो त ख़ल्क़ ख़िदमत में रूहानी सुकून ऐं अल्लाह जी रज़ामंदी हासिलु थिए थी। आउं कोशिशि कंदुसि त बग़ैर कंहिं तबीर जे कराची समेत पोते पियल इलाइक़नि में वञी मुस्तहिक़ माण्हू जी ख़िदमत कयां। रिपोर्ट वाहिद सिंधी सचल न्यूज़ कराची।